तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काणे खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़कन लॻ ॻोठ फतेहपुर भरिसां साईं पीर मियां लाल शाह जो 47हों उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह जे फ़क़ीर गुल हसन वॾेरो अली गौर चादर चाढ़े दुआ घुरी ऐं मल पहलवाननि ऐं सिंध जे सूखड़ी अजरकनि ऐं गुलनि ऐं पैसनि जूं कंढियूं पारायूं। उर्स मुबारक जी शुरूआति तिलावत दुरूद पाक सां कई वई। उर्स मुबारक जेको 3 ॾींहं जारी रहंदो। उर्स जे मौक़े ते मल मुक़ाबला, चोॾेल, सिंधी ड्रामा, मामा लालू, मवाली, मौत जो खूह, चिड़ियाघर वग़ैरह शामिल आहिनि। उन मौक़े ते फ़क़ीर गुल हसन शाहानी वॾेरो अली गौहर जूने जो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त घणे अरसे खां ही मेलो लॻंदो आहे, जंहिंजी निगरानी पाण कंदा आहियूं। हिते आसपास जे ॻोठनि जा हज़ारे अक़ीदतमंद पहुची उर्स जी रौनक वधाईंदा आहिनि। उर्स जे मौक़े ते मिठाई जा दुकान, रांदीकनि तोड़े खाधे पीते जा स्टॉल पिण लॻाया वेंदा आहिनि। हिते पुलिस सिक्योरिटी सां गॾु ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो आहे।